नेठ उहो ई थियो जंहिंजो सिबनी खे डपु हो। शहीद नाज़िम जोखियो जी बेवा शीरीं जोखियो खे संदसि लालची ॾेर तशद्दुद जो निशानो बणायो, खेसि मारकुट कई ऐं धमकियूं ॾिनियूं। अहिड़ो इंकशाफ इन वक़्तु थियो जॾहिं शीरीं जोखियो मलीर जे स्टील टाउन थाणे ते पंहिंजे ॾेर ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ पहुती। स्टील टाउन थाणे जी पुलिस केस दाख़िल करण बदिरां खेसि लेटर ठाहे ॾिनो ऐं जिना अस्पताल मां तिबी चकास कराइण लाइ उमाणे छॾियो। जिना अस्पताल जे पुलिस सर्जन डॉक्टर समिया जो चवणु आहे त शीरीं जोखियो जे मुंहुं ऐं ॼंघनि ते धकनि जा निशान हुआ। शीरीं जोखियो जे नौजवान मुड़ुसु नाज़िम जोखियो खे 3 नवंबर 2021 ते कराची जे ज़िले मलीर में पीपल्स पार्टी जे MPA जाम अवेज़ जे फार्म ते सॼी राति वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो हो। शहीद नाज़िम खे जाम अवेज़ जे फार्म ते छॾे अचण वारो कुधो कम बि संदसि सॻे भाउ अफ़ज़ल जोखियो ई कयो हो। शहीद नाज़िम जोखियो जो सभ खां वॾो ॾोह इहो हो त हुन MPA जे महिमान अरब शिकारियुनि खे पखियुनि जो शिकार करण खां मना कयो हो ऐं हुननि जे हिकु वीडियो रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते पोस्ट कई हुई। हिन सोशल मीडिया तां वीडियो हटाइण खां इनकार कयो त खेसि क़त्ल कयो वियो। समूरी सिंध में मुज़ाहिरनि खां पोइ शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल केस में MPA जाम अवेज़ ऐं संदसि MNA भाउ जाम अब्दुल करीम खे बि नामज़द कयो वियो, पर बाद में जवाबदारनि जी करोड़ें रुपयनि जी आछनि शहीद नाज़िम जे लालची भाउ अफ़ज़ल जोखियो जो ईमान ख़रीद करे वरितो। उहो जवाबदारनि जे पेरनि में वञी किरी पियो। शहीद नाज़िम जी बेवा जी अखियुनि में इंतकाम जी भाउ भड़की रही हुई ऐं हूअ पैसनि ते विकामण वारी न हुई। तला जेके मीडिया वारा आयो, मुंहिंजा भाइर भेणूं जेके बि आयो, तव्हांजी महिरबानी, तव्हां सभु इहो कयो शुरू में, पर आउं हाणे कंहिंजे हथां मजबूर कोन आहियां। ऐं पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां इहो सभु कुझु दूरि हटाइणु थी चाहियां ऐं पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारणु चाहियां थी। सुकून सां इन करे गुज़ारणु चाहियां थी, मुंहिंजा नंढड़ा 4 बच्चा आहिनि, ठीकु आहे। नाज़िम खे अल्लाह ताला जन्नत ऐं फिरदौस में जॻह ॾींदो इंशाअल्लाह ताला। ऐं जेके बि मुंहिंजा भाइर आहिनि भेणूं आहिनि, मुश्किल वक़्त में तव्हां सभिनी मुंहिंजो साथ ॾिनो। ऐं चाहियां थी तव्हां सभिनी खे इहा ॻाल्हि ख़बर हुजणी खपे ऐं उन ॿियनि माण्हुनि मां किरियल कोन आहियां ऐं ब्लैकमेलर कोन आहियां। ऐं वाज़े ॻाल्हि करियां थी, ईमानदारीअ सां मूंखे मरणो आहे, अलाह खे हाज़िर नाज़िर सम्झी। ऐं चाहियां थी तव्हां सभिनी खां मुंहिंजी का बि ॻाल्हि लिकियल ढकियल ना हुजे। तव्हांखे ख़बर हुजणो खपे त शीरी धोखेबाज़ आहे, शीरी ईअं कयो असांखे अॻियां हाणे असांखे हर ॻाल्हि में। ऐं धोखेबाज़ उन्हनि माण्हुनि मां कोन आहियां, 2 नंबरी करे अॻिते उन्हनि जी माण्हुनि जी जेको आहे न हमदर्दी हासिलु करायां। मूंखे ख़ुदा ग़लति मता सम्झो, ऐं मुस्लमान आहियां, जी भेण आहियां, मुंहिंजा बच्चा आहिनि। अगरि मुंहिंजे बच्चे खे ॾिसी अगरि तव्हां सभु सोचे सघो था त वाक़ई में शीरी सही फ़ैसिलो कयो आहे, त पोइ ऐं मुंहिंजी हिमायत कजो। ऐं मुंहिंजी थोराइती आहे सभिनी जी, मीडिया वारनि जी, भाउरनि जी, भेणनि जी। बाक़ी मूं कंहिंजे ज़ोर में दॿाए में अची इहो फ़ैसिलो कोन कयो आहे। मूं पंहिंजे बच्चनि खे ॾिसी इहो फ़ैसिलो कयो आहे। हिननि जे करे ऐं बच्चे वारी आहियां, ज़ाहिर आहे मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि। मुंहिंजी पाण जेकी हालति जेकी हिन वक़्त तां जॾहिं तव्हां गुज़रां पई, अलाह न करे जेको दुश्मन आहे न उन ताईं को वक़्तु अचे। मूंखे को शौक़ु कोन मीडिया ते चढ़णु, हेॾां होॾां अचणु। मूंखे ॾाढो माण्हुनि परेशान कयो, मजबूर कयो ऐं नाज़िम जा फ़ाइदा सभिनी वरिता आहिनि। ऐं नथी चाहियां नाज़िम जो केरु फ़ाइदो वठे, नाज़िम जे नाले सां केरु पंहिंजो को कीसो कोसो करे पैसा वठी नाज़िम ते ॾोह गुनाह चाढ़े, नाज़िम खे अज़ियत मिले अॻियां। मूं इहो फ़ैसिलो सोची जेको आहे न इहो क़दम खयो आहे। मूंखे कंहिंजो दॿाउ कोन्हे ऐं पंहिंजे ख़ुशीअ राज़ सां सभिनी खे अल्लाह ते छॾे सभिनी खे हाज़िर नाज़िर प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हाज़िर नाज़िर करे इन केस तां हटणु चाहियां थी। बसि मुंहिंजा बच्चा आहिनि, मूंखे बच्चे खे टाइम ॾियणो आहे। नाज़िम त जानी मुंहिंजो शहीद थी वियो, जानी मुंहिंजो वापसि कोन ईंदो। ऐं मजबूर इन जे करे या बच्चनि जे करे मूंखे कंहिंजो को दॿाउ कोन्हे। शहीद नाज़िम जी बेवा खे धमकियूं ॾेई हिसायो वियो ऐं आख़िरकार हिकु सुलहनामे तहत केस तां हथ बि खणायो वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त अफ़ज़ल जोखियो जवाबदारनि पारां मिलियल समूरा पैसा ऐं मिल्कियतूं फॿाइण लाइ पंहिंजे शहीद भाउ जी बेवा ते तशद्दुद कयो आहे। शीरीं जोखियो ते हमले वारे वाक़िए खां पोइ सिंध में ॿीहर ताव पखिड़िजी वियो आहे ऐं इहे मुतालबा थी रहिया आहिनि त लालची अफ़ज़ल जोखियो खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे ऐं शहीद नाज़िम जी बेवा खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।